खबर शामिल कई पिया अमरकोट तालके जे 3 देहन होड़िंगो लिपलू बानियारी जे 14,000 एकड़ ज़मीन कॉर्पोरेट फार्मिंग लाइ ग्रीन कॉर्पोरेट इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड हवाले करे छॾण ऐं 1,90,000 एकड़ ज़मीन ॾियण जे हवाले सां तैयारी शुरू। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे यूसुफ आसकण मंगरियो। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, थर एक्शन कमेटी जे सॾ ते टिनी देहन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खोखड़ा पार, अब्दुल्ला रामलियो, जेसलियार, लिपलो, सोमू समा, लदार दबो, जालू चौरो ऐं वासलबा ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि अब्दुल ख़ालिक समूह, ग़ुलाम मुजतबा सुमरो, गुलशेर, अमानुल्ला रहमू, मगन समूह, उमैद अली सुमरो, ईदल सुमरो, मजीद समूह, इलियास समूह, दीन मोहम्मद नोड़ी, जबार सुमरो, हयात समेजो ऐं ॿियनि पारां ॻोठ जालू चौरो में एहतजाज। ॻोठाड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त उमरकोट तालके जी थर वारी ज़मीन कॉर्पोरेट फार्मिंग लाइ प्राइवेट कंपनी खे ॾियण इलाइक़े वासियुनि सां नाइंसाफ़ी आहे। ज़मीन कंपनी खे ॾियण बजाए इलाइक़े वासियुनि खे मालिकाना हक़ ॾेई ज़मीन उन्हनि हवाले करे केनाल कढे सहूलियतूं फराहम कयूं वञनि त उनखां वधीक उपत हासिल करे सघिजे थी। असां थर वासियुनि खे ख़बर आहे त थर जी ज़मीन में कहिड़ो फ़सुलु थींदो, इहो केतिरो थी सघे थो। थर वासियुनि खे दरबदर करे धारियुनि खे हिते आबाद करणु न ॾींदासीं। असांजो गुज़र सफ़र चौपाई माल ऐं हितां जी ज़मीन ते आहे। चौपाई सबबि सालियाना टिननि जे हिसाब सां गोश्त, खीर ऐं फ़सुल मार्केट में पहुचनि था, जेको फ़ाइदो सरकार खे बि थिए थो। जेकॾहिं ज़मीन कंपनी हवाले थिए त गौचर ख़तमु थी वेंदा, जंहिं सबबि चौपाई माल ख़तमु थी वेंदो। ज़मीन ते फ़सुल न पोखण सबबि बेरोज़गारी वधी वेंदी। असां थरी माण्हू दरबदर थी वेंदासीं। हिननि चयो त असां पहिरें मरहले में एहतजाजी मुज़ाहिरो करे चूंडियल नुमाइंदनि खे याददाश्तनामो ॾेई छॾियो आहे। असां याददाश्तनामे में लिखियो आहे त थर जी ज़मीननि जी लेज़ रद्द करे थरी माण्हू हवाले कई वञे। असां उन ज़मीन खे बचाइण ख़ातिर कराची ऐं इस्लामाबाद एहतजाजी तहरीक हलाए ज़मीन वापसि करण जी भरपूर कोशिशि कंदासीं। सिंध सरकार पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे थरी माण्हुनि खे दरबदर थियण खां बचाए। जी ठीकु आहे यूसुफ, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।